आज 2.5 साल के बाद प्रिया कुमारी याद आई है। मुझे समझ में नहीं आता है कि ये क्यों, और ये जानबूझ के जो आप हाइप क्रिएट करते हैं, मुझे समझ में नहीं आता है क्यों करते हैं आप मुझे जाती तौर पर जानते हैं, फिर कभी अकेले मिले तो कहूँगा। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़ पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह खां जॾहिं प्रिया कुमारीअ बाबति सवाल कयो वियो त ज़ाहिरी तौर हू चिड़ी वियो ऐं चयाईं त सभिनी खे 2.5 सालनि खां पोइ प्रिया कुमारी छो यादि अची वई आहे। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। प्रिया कुमारीअ खे अॻवा थी 2.5 साल थी विया आहिनि, पर हुकूमत खेसि बाज़ियाब कराइण में इन वक़्तु बि नाकाम आहे। इहा घरू वज़ीर जी बि नाकामी चइबी, जंहिं इहो चई छॾियो त ख़ुदा करे त प्रिया कुमारी जहिड़ी हुजे। प्रिया कुमारीअ बाबति ख़ुर्शीद शाह वधीक चयो त प्रिया कुमारीअ जे हवाले सां तमामु घणी जांच थी चुकी आहे। ॿिया बि माण्हू अॻवा थिया आहिनि, उन्हनि बाबति छो नथो ॻाल्हायो वञे। रुगो प्रिया कुमारीअ बाबति छो ॻाल्हायो पियो वञे। हू इहा ॻाल्हि सम्झे थो त इहा हाइप छो पैदा कई पई वञे, पर छो त मीडिया जे साम्हूं वेठो आहे, इन करे अहिड़ी ॻाल्हि न कंदो। खणी प्रिया कुमारी हुजे या ॿियो को मुखवी हुजे, सभिनी खे बाज़ियाब कराइण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ऐं खां सवाल ज़रूर करे सघिजे थो त नेठि प्रिया कुमारी आज़ाद छो न आहे थी ऐं हूअ किथे आहे। देखिए, मैं सॉरी, आप लोगों के मजबूरी, आप सवाल ऐसे करते हैं। आपकी पुरानी एक है, आपको आज 2.5 साल के बाद प्रिया कुमारी याद आई है। मुझे समझ में नहीं आता है कि ये क्यों। प्रिया कुमारी के पास हम लोग भी गए थे, इतनी इन्वेस्टिगेशन हुई है हद से ज़्यादा। अब सिर्फ प्रिया कुमारी नहीं है, वो हमारी भी बच्ची है। दूसरों की बच्चियां जो होती हैं गायब, वो भी हमारी बच्चियां हैं। प्रिया कुमारी के अलावा भी बहुत से कुछ ऐसे वाक़यात हुए हैं, उन पे भी आपको बोलना चाहिए। हम सब पे बोलते हैं, और ये जानबूझ के जो आप हाइप क्रिएट करते हैं, मुझे समझ में नहीं आता है क्यों करते हैं आप मुझे ज़ाती तौर पर जानते हैं कि मैं इन चीज़ों से बहुत दूर भी होता हूँ और बहुत ही मददगार हूँ। अल्लाह ने मुझे रुतबा दिया है, मददगार हूँ। तो आपके जहन में कोई चीज़ है, मैं कह नहीं सकता, मीडिया है, फिर कभी अकेले मिले तो कहूँगा। संदसि अहिड़े बयान खां पोइ माण्हू मथसि काविड़जी पिया आहिनि ऐं हिकु भेरो ॿीहर मुख़्तलिफ़ दावाऊं कयूं पियूं वञनि। सोशल मीडिया वापेदारनि जो चवणु आहे त सखर बदमनी ऐं बाअसरनि जे असर हेठि आहे। सहाफ़िन अजय कुमार लालवाणी, जान मोहम्मद महर समेत ॿियनि हाई प्रोफाइल केसिस जो बि खड़तील नाहे निकिरी सघियो। वापेदारनि जो चवणु आहे त असां खां प्रिया कुमारी कॾहिं न विसरंदी, ऐं जेकॾहिं प्रिया कुमारीअ जी जाइ ते ख़ुर्शीद अहमद शाह जी पंहिंजी न्याणी हुजे हा त छा हू अहिड़ा लफ़्ज़ चए हा। फेसबुक वापेदारनि मुतालबो कयो त ख़ुर्शीद अहमद शाह खे बि जांच में शामिल कयो वञे, छो त खेसि मामले जी घणी ॼाण आहे।